नाज़रीन, ऑस्ट्रेलिया पाकिस्तान के मेलबुर्न टेस्ट में शिकस्त ॾेई छॾी आहे। मेज़बान टीम 3 टेस्ट मैचनि जी सीरीज़ में 2-0 तां फ़तेह हासिल करे वरिती आहे। ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खे 317 रन जो टारगेट ॾिनो, जंहिं जवाब में पाकिस्तानी टीम 237 ते ऑल आउट थी वई। शान मसूद 60, सलमान आगा 50, बाबर आज़म 41, रिज़वान 35 रन ठाहे सघिया। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में 3 टेस्ट मैच 3 जनवरी ते सिडनी में थींदी। हिकु भेरो ॿीहर असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खे मेलबुर्न टेस्ट में शिकस्त ॾेई छॾी आहे। मेज़बान टीम 3 टेस्ट मैचनि जी सीरीज़ में 2-0 तां फ़तेह हासिल करे वरिती आहे। ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खे 317 रन्सनि जो टारगेट ॾिनो, जंहिं जवाब में पाकिस्तानी टीम 237 ते ऑल आउट थी वई। शान मसूद 60, सलमान आगा 50, बाबर आज़म 41, रिज़वान 35 रन ठाहे सघिया। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में 3 टेस्ट मैच 3 जनवरी ते सिडनी में थींदे।